नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे टिंडोग़लام हैदर में ख़बर ॾींदा हलूं त टिंडोग़लام हैदर ڀرسان انصاري شگرملز हैदराबादबदين रोड ते तेज़ रफ़्तारी बोलान केरी ऐं पिकअप सुजुकी में आम्हूं साम्हूं ज़ोरदार टक्कर थी पई, जंहिंजे नतीजे में बोलान केरी में सवार कोली क़ौम जा लालचंद, सूरज, शंकर, नानजो, कमली, जमुना, राशा, अंजलि, सिंधु कोली समेत मर्द, औरतनि ऐं ॿारनि समेत 15 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इतला ते हद टिंडोग़लام हैदर पुलिस हादसे वारे हंधि पहुची समूरनि ज़ख़्मियुनि खे ॻणती जोगी हालत में सिविल अस्पताल मातली आंदो वियो, जिते इलाज लाइ दाख़िल कयो वियो। जॾहिं त हादसे जा शिकार ज़ख़्मी घोट परिणण लाइ जाड़की स्टाफ खां राजो खानाणी वञी रहिया हुआ त हैदराबादबदين रोड ते हादसो पेश आयो। ॿिए पासे हद जी टिंडोग़लام हैदर पुलिस हादसे जी गाॾी खे पंहिंजी तहवील में वठी थाणे ते बीहारे छॾी आहे। अञा ताईं हादसे जो को बि केस वग़ैरह दाख़िल न थी सघियो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।